अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां फर्स्ट मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। ही फर्स्ट मेरिट लिस्ट BS थर्ड ईयर डिग्री प्रोग्राम जे लाइ BS थर्ड ईयर जंहिंखे मास्टर डिग्री प्रोग्राम भी चवनि था। इन BS थर्ड ईयर में जिन भी कैंडिडेट अप्लाई कयो उहो पंहिंजो नालो फर्स्ट मेरिट लिस्ट में चेक करे सघनि था। फर्स्ट मेरिट लिस्ट में पंहिंजो नालो चेक करण जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हांखे यूनिवर्सिटी जी एडमिशन वारी वेबसाइट ते वञिणो पवंदो, जंहिंजो URL आहे admission.usin.edu.pk। जीअं ई तव्हां वेबसाइट ते अची वेंदा तव्हांखे ही इंटरफेस शो थींदो। इन में ही तव्हां ॾिसी रहिया आहियो BS थर्ड ईयर। इन में तव्हां पंहिंजी प्रोफाइल चेक करे सघो था। प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC, हिते वञी करे तव्हां पंहिंजो CNIC लॻाईंदा, तव्हांखे जेको आहे ॿुधाईंदो तव्हांजी एडमिशन कहिड़े डिपार्टमेंट में थी आहे। ऐं अगरि तव्हां डिपार्टमेंट वाइज़ ॾिसणु चाहियो था डिपार्टमेंट में कंहिंजी एडमिशन थी आहे त उन जे लाइ तव्हां ही प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज़ चेक कंदा। जीअं ई इन ते क्लिक कंदा तव्हां खां कुझु पर्टिकुलर्स घुरंदो, जंहिंमें शिफ्ट आहे असां मॉर्निंग सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ कैंपस मेन कैंपस सिलेक्ट था कयूं। प्रोग्राम ही सभु प्रोग्राम आहिनि जंहिंमें BS थर्ड ईयर में एडमिशन थी आहे। ही तव्हां ॾिसी सघो था। ही डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि, बॉटनी, केमिस्ट्री। फॉर सपोज असां केमिस्ट्री में चेक था कयूं त घणनि ॿारनि जी एडमिशन थी आहे। जीअं तव्हां हिते सर्च कंदासीं त असांखे फुल लिस्ट मिली वेंदी। इन में जंहिं भी कैंडिडेट अप्लाई कयो हो BS थर्ड ईयर जे लाइ, ऐं अगरि उन जी CPN सुठी आहे कम्यूलेटिव CPN त उन्हनि जो जेको आहे नालो फर्स्ट मेरिट लिस्ट में अची चुको आहे। इन में पोइ मल्टीपल कोटा हूंदी आहे, तव्हांजो डिस्ट्रिक्ट वाइज़ कोटा हूंदी आहे, तव्हांजी जेको आहे मेरिट सेल्फ, ऐं उन खां अलावा फीमेल कोटा डिफरेंट कोटा हूंदी आहे। CPN वाइज़ टॉप टू बॉटम जेको आहे लिस्ट शो थी रही आहे। लास्ट में इन जी जेका CPN वई आहे केमिस्ट्री जे लाइ BS थर्ड ईयर में उहा आहे 53.29 फीमेल कोटा ते। ईअं तव्हां पंहिंजो नालो चेक करे सघो था। उमेद कयूं था तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां BS थर्ड ईयर डिग्री प्रोग्राम जी फर्स्ट मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।